PTI जे सदते मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में PTI कारकुननि जा मुज़ाहिरा। कराची में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी। इस्लामाबाद में फैज़ाबाद इंटरचेंज जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस FCI PTI कारकुननि में चकरियूं। PTI कारकुननि जो एहलकारनि ते पथराव। पुलिस पारां कारकुननि खे चिड़ विचिड़ करण लाइ ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल। लाहौर में गवर्नर हाउस ॿाहिरां PTI कारकुननि जो टायर साड़े एहतजाज। कराची में शारा फैसल गोरा कब्रिस्तान समेत ॿियनि हंधनि ते एहतजाज कयो वियो। घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला इमरान ख़ान ते हमले खे मज़हबी इंतिहा पसंदी करार ॾेई छॾियो। राणा सनाउल्ला जो चवणु आहे त इमरान ख़ान ते हमलो सीधी रीत मज़हबी इंतिहा पसंदी जो वाक़ियो आहे। हू इमरान ख़ान खे दुश्मन न पर पंहिंजो सियासी मुख़ालिफ़ सम्झनि था। PTI चेयरमैन पंहिंजो रवैयो तब्दील करे इमरान ख़ान बिना कंहिं जांच जे इल्ज़ाम लॻाया। मुआशिरे में नफ़रत ऐं विरहाइण वारे अमल खे ओहनो कयो वियो आहे। PTI जो रवैयो कंहिं वॾे हादसे जो सबबु बणिजी सघे थो। PTI चेयरमैन ते हमले वारे वाक़े जे पुठियां मज़हबी कटरपणी वारी सोच आहे। इमरान ख़ान मज़हब जी रेड लाइन क्रॉस कई, जंहिंजे करे वाक़ियो पेश आयो। तहरीक इंसाफ़ वाक़े खे सियासी रंग ॾिए पई। वफ़ाक़ी हुकूमत चाहे थी त वाक़े जा सबब साम्हूं अचणु घुरिजनि। माज़ीअ में बि अहिड़नि वाक़िअनि जो को बि ज़िम्मेवार वाइको न थी सघियो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जे वाक़े में उथियल सवालनि जो को बि जवाब हिन वक़्त ताईं नाहे मिलियो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। PTI चेयरमैन इमरान ख़ान खे ॿिन्ही जंगुनि में हिकु हिकु गोली लॻी आहे। मेडिकल टीम मूजिबि जॾहिं इमरान ख़ान खे इस्पताल आंदो वियो त हू बेहोश हो। तहरीक इंसाफ़ सरबराह जे ॿिन्ही जंगुनि ते ज़ख़्मनि जा 16 निशान आहिनि। पुलिस ऐं सिक्योरिटी इदारनि तहरीक इंसाफ़ सरबराह इमरान ख़ान जे कंटेनर ते फायरिंग वारे वाक़े जी इब्तिदाई जांच मुकमल करे वरिती। पुलिस मूजिबि इमरान ख़ान जे कंटेनर ते फायरिंग वारे हंधि वटां गोलियुनि जा 11 खौल मिलिया आहिनि। 9 पिस्तौल ऐं 2 खौल वॾे हथियार जी गोलियुनि जा आहिनि। पिस्तौल जूं गोलियूं हेठियां खां मथां कंटेनर तरफ़ हलाई वयूं। वॾे हथियार मां गोलियूं कंटेनर खां हेठि हलाई वयूं। मारिजी वियल नौजवान मुअज़्ज़िम जवाबदार खे पकड़ण जी कोशिश करे रहियो हो। PTI चेयरमैन इमरान ख़ान ते कातलाणो हमलो कंदड़ जवाबदार नवीद जांच लाइ लाहौर मुंतक़िल। CTD समेत ॿियनि इदारनि पारां वाक़े जे हवाले सां पुछा ॻाछा कई पई वञे। एतिराफ़ी बयान खां पोइ जवाबदार जे पॉलीग्राफ टेस्ट करण जो बि फ़ैसिलो। वाक़े जो केस CTD या मक़ामी थाणे ते दाख़िल कयो वेंदो। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी CPEC मंसूबे खे मुकमल करण लाइ पुरअज़म। चीनी TV चैनल खे इंटरव्यू में परदेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इत्तेहादी हुकूमत CPEC रिथा ते कम तेज़ करण लाइ पुरअज़म आहे। हू चाहिनि था त CPEC मां अवाम खे फ़ाइदो मिले। सिंध सरकार पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि में रोडनि जी अॾावत लाइ एशियाई तरक़ियाती बैंक खां मदद वठण जो ऐलान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध जी मईशत अवाम जी सहूलियत ऐं रोज़गार लाइ बुनियादी ढांचे खे बहाल करणो आहे। हलंदड़ माली साल अंदरि ई अक्सर रोड ठही वेंदा। बोर्ड सबबि मुतासिर थियल समूरनि रोडनि खे ठाहिण लाइ स्कीमूं तयारु कयूं वञनि। रोडनि जी अॾावत लाइ एशियन डेवलपमेंट बैंक खां मदद वरिती वेंदी।
ICC T20 वर्ल्ड कप में न्यूज़ीलैंड आयरलैंड के 35 रनसनि तां हाराए छॾियो। क्वींस जी टीम मुक़रर 20 ओवरनि में 6 विकेटनि जे नुक़सान ते 185 रनसूं ठाहियूं। केन विल्समैन 61 रनसूं ठाहे टॉप स्कोरर रहियो। आयरलैंड 20 ओवरनि में 9 विकेटनि जे नुक़सान ते रुगो 150 रनसूं ठाहे सघी। पॉल स्टेलिंग 37, एंडी 30, जॉर्ज 23 ऐं लोर्कन 13 रनसूं ठाहियूं। ॿिए मैच में ऑस्ट्रेलिया अफगानिस्तान खे 4 विकेटनि तां शिकस्त ॾेई छॾी। ऑस्ट्रेलिया मुक़रर 20 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 166 रनसूं ठाहियूं। अफगानिस्तान 7 विकेटनि जे नुक़सान ते 164 रनसूं ठाहे सघी।